नासिन मेहड़ में बोर जो सबब बणजंदड़ सुप्रियो बंद के बोर दौरान लगल घारा बंद न थी सघिया। नई वरी सुप्रियो बंद जो मरमती कम थी सघियो। सुप्रियो बंद जो मरमती कम न कयो वियो त मेहड़ तालके जा सभी गोठ ईंदड़ मॉनसून जी बरसातुनि बाद ॿीहर पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे। उन ई हवाले सां तफ़सील ॾिसूं था मंज़ूर महेसर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन असां मौजूद आहियूं मेहड़ भरिसां सुप्रियो बंद ते, जिते सुप्रियो बंद के 3 खां वधीक घारा लॻण सबबि मेहड़ तालके जी 11 यूनियन काउंसिल जा सवें ॻोठ पाणी हेठि अची विया, जॾहिं त बोड जे पाणी सबबि हज़ारे घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हिन वक़्तु मेहड़ तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारे माण्हू खीमनि में सख़्तु गर्मी में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त सुप्रियो बंद खे लॻल 3 घारा हिन वक़्तु ताईं बंदि न थी सघिया आहिनि। नई सरकार इन घारनि बंदि करण लाइ को तहरुक वरितो आहे। उन ते हिते मौजूदु आहिनि असां सां गॾु मेहड़ जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इलाइक़े जी मौजूदा सूरत हाल छा आहे ऐं सुप्रियो बंद ते हिन वक़्तु जेको कमु हले थो या कमु हलण जी कहिड़ी पोज़ीशन उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सुप्रियो बंद फ्लड प्रोटेक्शन वाल आहे जेका रुगो हिन चंद ॻोठनि जी न, पर आउं सम्झां थो त पूरे दादू ज़िले जी हिकिड़ी फ्लड प्रोटेक्शन वाल आहे जेका अंग्रेज़नि जे दौर में ठही ऐं ही पूरे दादू ज़िले के जेको बलोचिस्तान खां जेको बरसाती पानी अचे थो या दरियाई पानी अचे थो उनखे ही हिननि ॻोठनि खे बचाए थो। ऐं गुज़िरियल बोर जेका तबाही आंदी मेहड़ तालुके जे त लॻभॻि 5 लखनि माण्हुनि खे जन मुतासिर कयो। अॼु बि असां उन खंड ते बीठा आहियूं जेको असांखे कमु नज़र अचे थो ऐं जेके मौसमियात खाते वारनि अॻ कथियूं आहिनि त जेकॾहिं पियो पाणी अची वियो इहे माण्हू अॻे खां वधीक दरबदर थींदा, उन्हनि जी ज़िंदगी जीअण जंजाल थी वेंदो। इहो यकीनन तव्हां सजणनि जे आवाज़ बुलंद करण जो नती धुर त का बि हिते पहुती हींअर ताईं कान्हे। असीं रुगो ही ट्रैक्टर ऐं डंपर हींअर ॾिसूं पिया कुझु ॾींहंनि खां जेके हिते कमु करे रहिया आहिनि, पर अॼु बि ॻोठाणी ज़िंदगी एॾी लाचार बणियल आहे। उमिरि दराज़ माण्हू ऐं नंढड़ा ॿार बिलख़ुसूस ख़वातीन तमामु जेका आहे पीड़ा वारी ज़िंदगी गुज़ारे। हाणे जेको वरी पाणी ॿीहर ईंदो त असांजो निकिरण बि मुश्किल थी वेंदो, छो त असां वटि कहिड़ा वसाइल कोन्हनि जो माण्हू निकिरी सघे, गाॾियूं किराए ते करे सघे। हाणे असां लाइ वरी अञा वधीक मुश्किलात थींदी, छाजे करे हिते कमु को थियो हींअर कोन्हे को। इरिगेशन वारनि हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराई त असीं 30 अरब रुपया खंडनि हणण ते ऐं खंडनि बंदि करण ते ख़र्च करे चुका आहियूं। उन टाइम में इरिगेशन खे जेको रिपोर्ट में असांखे 45 अरब रुपया मिलिया आहिनि, उहे 45 अरब रुपया खाॼी विया। खंड बंदि जेके बि लॻा आहिनि उहे हींअर बि तव्हां मीडिया वारनि जे आॾो आहिनि, जेकॾहिं तव्हां ॾिसी ईंदो उहे बंदि खंड लॻा पिया आहिनि थिया। जे कटनि ते मौजूदु मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सरकार हिन वक़्त ताईं तहरुक में न आई आहे, जंहिंजे करे सुप्रियो बंद खे लॻल कट हिन वक़्त ताईं बंदि न थी सघिया आहिनि। हर साल मामूली बरसातुनि जो ईंदड़ पाणी जे वहकिरे जो दॿाउ बंदि बर्दाश्त करे न सघंदो ऐं बंदि टुटण जे करे मेहड़ हिकु तरफ़ वरी ॿीहर तबाही जे वर चढ़ी वेंदी। हिननि घुर कई आहे त सिंध सरकार ऐं आलमी इदारा सुप्रियो बंद जी मरमत करे लखनि माण्हुनि जी आबादी आहे उनखे बोड जे पाणी खां बचाए सघिजे। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़ मेहड़।